अस्सलाम वालेकुम नाज़रीन अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दर्दन जो देश। त दर्दन जो देश जो फिल्मूं तव्हां ॾिठो कल्ह राति KTN एंटरटेनमेंट चैनल ते रिलीज़ कयो वियो आहे, जंहिंमें तव्हांखे काफ़ी सारा सीनियर ऐं बहितरीन सिंध जा अदाकार नज़र ईंदा, जंहिंमें असद कुरैशी, ज़ुल्फ़िकार बुर्दी, आजन टिवणू, मंज़ूर मुराद, अनीता महरम, अब्बास गुल ओदाणू ऐं ॿिया केतिरा ई सीनियर अदाकार तव्हांखे हुन में नज़र ईंदा। पर हिन पहिरें टेलर में जेको आहे निसार शाह ऐं आज़म में ॻाल्हि तव्हांखे नज़र न ईंदो, जंहिं ते काफ़ी माण्हुनि सुवाल कयनि त हीउ ड्रामो हफ़्ते में घणा ॾींहं हलंदो ऐं कहिड़ा ॾींहं हलंदो, उहो तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायूं था। त वीडियो खे पूरो ॾिसिजो ऐं चैनल खे सब्सक्राइब कजो। त जॾहिं त KTN ते ॿियो बि कॉमेडी ड्रामो लॾो पाड़े ते उहो बि रिलीज़ उनजो फिल्मूं रिलीज़ कयो आहे। त उन मां इहो लॻे थो त ड्रामो छंछरु ऐं आचर ते उहो कॉमेडी ड्रामो हलाईंदा, जॾहिं त सूमर खां करे जुमे ताईं दर्दन जो देश ड्रामे खे हलायो वेंदो KTN ते, ऐं हीअ शाम जो 7 बजे हलंदो, 7:15 KTN ते। त इहो ई अॼु जी वीडियो। थैंक यू वेरी मच।